सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जेकॾहिं असां जॾहिं सच्चे साईं जी दामन में ईंदा चाहती आहियूं या ओढ़ा थी अचण जो मक़सदु छा आहे? उन वारा गुण उन चङाइयूं जो बहितर उहे असांजे जीवन में अचनि। हक़ीक़त में अचण जो मक़सदु उनखे मञण जो मक़सदु हूंदो आहे असां तहिड़ा थियूं। हक़ीक़त वारी इहा हूंदी आहे। पर ॾिसंदा आहियूं जेकॾहिं असां न बि थिया आहियूं त पोइ बि चरण त ॿी ॻाल्हि आहे। उनजे चरणनि जी धूल खणी करे उहा बि मस्तक ते लॻाईंदा आहियूं, उन ते बि झुकंदा आहियूं, उनजे बि कदमनि में ईंदा आहियूं, उनजे दामन में। ऐं उन चरणनि जी धूल जेके धूड़ी साहिब चवंदा आहियूं, हक़ीक़त में उनजो मक़सदु आहे भई तुंहिंजी जिते तुंहिंजा चरण पवनि उहा धूल बि एतिरी पहुतर आहे जो मूंखे नसीबु थिए त मुंहिंजा नसीब खुलंदा, मां वरी बि ओड़ो थी वेंदुमि, पंहिंजो पाण खे उन वांगुरु बणाए छॾींदुमि। तंहिंजे करे असांखे उन धूल बणजण में असांखे ऊचाई ॾिनी। ऐं इहा चीज़ हक़ीक़त में असांखे ओढ़ो बणाईंदी आहे। छाकाणि त असां इंसान जहिड़ो चाहियूं उन सां गॾु तहिड़ा थी सघंदा। इन करे चइबो आहे त जहिड़ो संग तहिड़ो रंग। भाई जंहिंसां वास्तो हूंदो तहिड़ा थींदासीं। जंहिंखे सिंधी जे लफ़्ज़ में भाई जहिड़ी चाहे तहिड़ा बचा। As is the mother, so is the daughter. भाई जहिड़ी माँ हूंदी तहिड़ा ॿार हूंदा। मक़सदु जहिड़ो असांखे माहौल मिलंदो असां तहिड़ा थींदासीं। भई जहिड़ो संग तहिड़ो रंग। जेकॾहिं असांखे संग हूंदो सचे साईं जो त पोइ उन संग में अची करे अॼु न सुभाणे असां वरी ओढ़ा थी वेंदासीं। छा जहिड़े माहौल में रहंदासीं तहिड़ा ई असां बणिजी